असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी अव्वल नबियन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी अव्वल नबियन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी लिखत लोहे महफूज जी डायरी लिखत लोहे महफूज जी डायरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिज़ी जी जुबानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न भोपो तो घुर्जे न को सामिरी न भोपो तो घुर्जे न को सामिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न ई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी न ई कंहिं ते क़ुरान लहंदो वरी फरिश्ता था ॻाइन भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी।